संभाले वे ही डाढ़न जो थी दे तू पाणु संभाले वे ही डाढ़न जो थी दे ही डाढ़न जो थी दे ही डाढ़न जो थी दे ही डाढ़न जो थी दे। अदा छा पियो ॾिसी मुराद जेकॾहिं जहिड़ो हिते थियो आहे ऐं बशीर खे बि धक हिते लॻा आहिनि हुनजा साथी हुनखे खणी होॾे फिटो कयो अथनि त पोइ हितां असांखे रत जा निशान ज़रूरु मिलंदा। हितां रत जा निशान काॾे बि कोन था वञनि। इन मां साफ़ ज़ाहिर थियो त बशीर ते हमिलो उते थियो। जिते हुनजो लाश मिलियो आहे हाणे सोचण जी ॻाल्हि इहा आहे त अदा पीरल खे जेकॾहिं बशीर मारियो आहे त बशीर खे कंहिं मारियो आहे? अदा मूं पूरी जांच कई आहे त सभु ॻोठ वारा पंहिंजे घरनि में आहिनि। सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहो कंटू नज़र नथो अचे। मंसूर हाणे इहा जांच करणी पवंदी त कंटू किथे आहे। छा कंटूअ त अयूब जे चवण ते बशीर खे नाहे मारियो? बराबरि इहा ॻाल्हि बिल्कुलु सोचण जी आहे अदा। थी सघे थो कंटू पाण बि ज़ख़्मी हुजे ऐं हुनखे ज़ाहिर न कयो अथनि। कंटू जेकॾहिं ज़ख़्मी हूंदो त पोइ कंटू ऐं बशीर मथां वार करण वारो केरु आहे? ॻाल्हि सम्झ में नथी अचे। ही अयूब जी शैतानगिरी आहे या हयात ख़ान असां सां विढ़ी वियो आहे? रईस विढ़ी वियो अदा पर इहो रईस हयात ख़ान असां सां ईअं छो कंदो? हिन वक़्तु हयात ख़ान ॿ माण्हू पाण वटि घुराया आहिनि ऐं हो आया न त ॿिए ॾींहं ते इहो वाक़ियो थियो आहे। इन ई करे हयात मथां बि शक वञे थो ऐं अदा जे कातिलनि खे हथु करण लाइ असांखे पूरी जांच करणी पवंदी। संभाले वे ही डाढ़न जो थी दे तू पाणु संभाले वे ही डाढ़न जो थी दे ही डाढ़न जो थी दे ही डाढ़न जो थी दे ही डाढ़न जो
अदा छा पियो ॾिसी? मुराद, जेकॾहिं जहिड़ो हिते थियो आहे ऐं बशीर खे बि धक हिते लॻा आहिनि, हुनजा साथी हुनखे खणी होॾे फिटो कयो अथनि, त पोइ हितां असांखे रत जा निशान ज़रूरु मिलंदा। हितां रत जा निशान काॾे बि कोन था वञनि। इन मां साफ़ ज़ाहिर थियो त बशीर ते हमिलो उते थियो। जिते हुनजो लाश मिलियो आहे। हाणे सोचण जी ॻाल्हि इहा आहे त अदा पीरल खे जेकॾहिं बशीर मारियो आहे त बशीर खे कंहिं मारियो आहे? अदा मूं पूरी जांच कई आहे त सभु ॻोठ वारा पंहिंजे घरनि में आहिनि। सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहो कंटू नज़र नथो अचे। मंसूर, हाणे इहा जांच करणी पवंदी त कंटू किथे आहे। छा कंटूअ त अयूब जे चवण ते बशीर खे नाहे मारियो? बराबरि। इहा ॻाल्हि बिल्कुलु सोचण जी आहे अदा। थी सघे थो कंटू पाण बि ज़ख़्मी हुजे ऐं हुनखे ज़ाहिर न कयो अथनि। कंटू जेकॾहिं ज़ख़्मी हूंदो त पोइ कंटू ऐं बशीर मथां वार करण वारो केरु आहे? ॻाल्हि सम्झ में नथी अचे। ही अयूब जी शैतानगिरी आहे या हयात ख़ान असां सां विढ़ी वियो आहे? रईस विड़ी वियो? अदा पर इहो रईस हयात ख़ान असां सां ईअं छो कंदो? हिन वक़्तु हयात ख़ान ॿ माण्हू पाण वटि घुराया आहिनि ऐं हो आया न त ॿिए ॾींहं ते इहो वाक़ियो थियो आहे। इन ई करे हयात मथां बि शक वञे थो ऐं अदा जे कातिलनि खे हथ करण लाइ असांखे पूरी जांच करणी पवंदी।